साईं हड़क जेड़ा साईं हड़क जेड़ा के माता ते फाथो होता न केर बानी ॾींदो हुजे न केर रहण ॾींदो हुजे कमद में चुमी चुमी बेजार थियो हुजा त पोइ कंहिं चयो हुजे त चोरी कंदो हुज मूंखे तूं जो न पर मूंखे ग़रीब गिदड़ जो ॾुख हुजे के गिदड़ वरी किथे आया हुजनि तूं जो न गमंद में सुम्हंदो हुजी त तो वारी धप ते गिदड़ परेशान न थींदा हुजनि घणो करे कमंद छॾे वेंदा हुजनि वीचारा के तोखे मुंहिंजो ना चाचे मेवे जे माइटनि जो फिक्र हुजे अकल चुघणी ॼाड़ी न हणंदो हुज गिदड़ कर मुंहिंजे मामे जो पुटु हुजे अलाए मूंखे कहिड़ी ख़बर हुजे कृष्णी खे जो मूंखां वधीक गिदड़नि जो ख़्यालु हुजे हू वीचारा बेज़ुबान जानवर हुजनि भला कंहिंखे दहा कुक ॾींदा हुजनि बसि तो वारी धप में पिया सड़ंदा हुजनि ॿियो वरी छा चाचा ॾिसंदो वञ कृष्णी मूंखे सफ़ा बेकार सम्झंदी हुजे अकल चू कृष्णी तो केतिरो बेकार सम्झी हुजे तू उनखां वधीक बेकार हुजे भला तव्हां पीउ ऐं धीउ हिकिड़ी छलाह हुजो जा फिरी गिरी मूंखे बेइज़तो कंदा हुजो तुंहिंजा कम अहिड़ा हुजनि जो मजबूर थी करे तुंहिंजी बेइज़ती करणी पवंदी हुजे तोखे अॻ में बि चयो हुजे ऐं हाणे बि चवंदा हुजूं जेतर जमादार जो मसलो हल न कंदो हुजी एतर घर न ईंदो हुज के पर साईं तूं मुड़ंदो ई न हुजी के किथे तूं मुंहिंजी अच्छी ॾाढी न पटराईंदो हुजी तोखे त ॾाढी रखियल ई न हुजे त केरु पटींदो हुजे चाचा इहो कुर्ब तुंहिंजो न लॻंदो हुजे हाणे घणो मस्करो न थींदो हुज हितां निकिरे कंदो हुज के वेंदो मां ज़रूर हुजा पर पहिरियां मानी खाई पोइ वेंदो हुजा के ने मानी त मजबूर कयो हुजे जंहिंजे करे घर ईंदो हुजा तव्हांजी मूंखे सिकिल त कोन वरती हुजे इहो ई पेट मूंखे पिनाईंदो हुजे के लसू मां गोह जा कबाब ठाहिया हुजनि अञा उनमें देर हुजे तूं वेंदो हुज त किथे पुलिस न ईंदी हुजे भले पुलिस ईंदी हुजे लांचर खणी मूंखे ठोकींदी हुजे मां कोन वेंदो हुजा मानी खाई पोइ वेंदो हुजा चाचा मां चाह तो दुकान खपाए को ॿियो कारोबार करी अरे मां तो कितना में बात कर रहा तो मुझे दुकान में ना रख दो कर ये मुझे वॾा जी निशानी है वॾा त मरी आने कहिड़ो पाण सां गॾु दुकान खणी विया सुभाणे तूं मरी वेंदे न मां त मिंट कंदुसि दुकान खे अरे लानत अथई खोड़ अथई अहिड़ी पुछड़ी सोच अथई घणो त मुंहिंजे दुकान खे तो वारे निभाग त ख़तमु कयो आहे बुरी अथई सोच हिकु अथई निभागा किरोद चंड्रा मां मञा थो थोरो घणो निभागो मां हूंदुसि पर तूं त साईं मुंहिंजो पीउ ई न चंड्राए पंहिंजा 4 वार खचो त वञी पोइ निभागो मूंखे थो चई अरे हिकु ॻाल्हि त निभागे खे निभागो न चवां त छा चवां हां जे भाटियो न हुजे हा न त सिधी बंदूक बुकिन में हणाए तूं मुंहिंजो चाचो न हुजे न त पासे वारो पिस्तौल हणाए अब ख़ैर साहिब जो हिक ॿिए खे बंदूक ऐं पिस्तौल था हणो अदा कमी था तूं त वॾो आहीं उमिरि में वॾो आहे भई अकुल खां आऊं थो बुध चवे छा थो निभागो अरे यार मां बि केतिरो मुड़ा ॻाल्हि छा आहे टकरिया छो आयो ख़बर त पवे को हल ॻोल्हिजे चाचा खुद न सिधी ॻाल्हि आहे ही चए तो तूं निभागो ही मां चवां थो ही निभागो आहे हाणे ॻाल्हि कीअं ख़तमु थिए ॻाल्हि सफ़ा सवली लॻी पई आहे मिंट में ख़बर पहुची वेंदी त केरु आहे निभागो इहो वरी कीअं ॿुधाए टास था कयूं हिकिड़ो अखर ॿियो मोर वारे सॼी ख़बर पहुची वेंदी त लानत जो हक़दार केरु आहे मतलब त निभागो केरु आहे अरे वाह छह पर त मारे छोके सगम वॾा अथई बाक़ी से अकुल खां सफ़ा अंधो आहे अरे को मां को जुआ ॼाण छा जो तव्हां टास कंदो मूंखे ख़बर आहे ही टास में हाराईंदो निभागो साबित थींदो तॾहिं थो भॼे हाणे त मूंखे बि पक पहुची वई त भई हमरा निभागो आहे पक सां लवाए थो टास खां मां लवायां कोन थो पर टास जुआ में शामिल आहे पोइ इनजे करे मां न कंदुसि हाणे इहो त नकाइण जो नओं तरीक़ो मियां खुदन ख़ान बुढेल मां तव्हांजे मसइले जो आसान हल कढी ॾिनो पर खमीसो नथो बीहे त मां छा कयां अरे हाणे तूं कुझु बि न कर रुगो दाफ़ न कर अरे रे ॻाल्हि त ॿुध इहे जेके वात जे मथां थरी ॾांद वारा सिंग रखिया अथई हे तंग कोन था कनि चाचा
अंधो आई जा ये सिंग किथे आहिनि शपर त थोरियूं अखियूं खोल बुंडेल खमीस अंधो कोन्हे मज़ाक तो करे सही चर्चा ही जो आ ना दा मूंखे चर्चा किथे न आहिनि मां त सादो माण्हू आहियां तू सादो न वॾो होशियार आई बस रुगो शकिल पीअण पखी जहिड़ी अथई चाचा ॿुधन चाचे सां चर्चा न कर न त हाणे ई न पिनीअ में चक 14 जी जाइ ते 28 सुइयूं हणाईंदे त बि जान न छुटंदी ही त छिते गई मारे वियो ॿियो वाक़ई थई मुंहं मां ई लॻे थो त हिन जो चक ख़राब हूंदो अरे घणा सियाणा न थियो भई ॿधी करे मूंखे चर्चा था हणो पिया हलो कर मां तुंहिंजी बेइज़ती थो कयां मरी वियासीं बकाया बेसी ख़र्च थींदी असां त हलो इज़त धागा पाण में विड़ो मरो मौजो कहिड़ो कर खल्ला दई शैतान एपरी जान बाबा मुझे हाणे सलाह वठ तू रिटायर थी ऐं पंहिंजी जॻह ते मूंखे भर्ती कराए वे पुत्र केरु सम्झाए बाबा पुलिस में चेरनि खे भर्ती नथा कनि बल्कि कंहिं बि डिपार्टमेंट में चेरनि खे भर्ती नॉट अलाउड फिनिश ख़तम मां को चरियो आहियां जा तोखां त वधीक सियाणो आहियां ॻाल्हि साॻी आहे जहिड़ो तूं तहिड़ो पिणे न न चवंदे बि को शर्म नथो अचे हा अरे छोरो ता यल चरो मां बि ईअं आहियां छा ख़ुदा जी का मार कोन्हे ईअं त हाणे 19-20 जो फ़र्क़ु हूंदो फर्क़ु वरी छाजो आहे बाबे खे लच्छू पच कर चरियो करे विया मूंखे थोरी करे आहे अरे ठाहियो हाणे ठाहियो रोज़ रोज़ लच्छू वारी ॻाल्हि करे मिड़ई मूंखे ज़लील कयूं वेठायो ॿी का ॻाल्हि कयो रोज़ हिकिड़ी ॻाल्हि खे पकड़ियूं वेठायो रुगो वाह हाँ त मुंहिंजो साड़े छॾियो थी छोरो पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहे तुम्हारी जॻह ते मां हुजां न हिन महिल लच्छू लाकब में हुजे हा या वरी मोहल हुजे हा असांजो ड्यूटी करण जो पंहिंजो तरीक़ो आहे हाओ बा ख़ुदा जी जोड़ा हाणे जे तोखे बि ड्यूटीअ जे तरीक़े जी ख़बर आहे हाय करे त बूट थो पर मां अलाए छो चुप कयूं वेठो आहियां पोइ चुप छो आहीं वठी ॾिस न नओं बूट सियारो लॻो पियो आहे बूटनि जी ज़रूरत पथसि बूट खाइण जी न मां बि बूट हणण जी ॻाल्हि कई तूं वरी ॻाल्हि अलाए काथे हुनजी काथे पुॼाए छॾी बूट के पापा थोरे न जो खाईंदुसि का ॿी शइ खाराए बाक़ी बूट केरु खाईंदो पुट जंहिंजी तोखे ज़रूरत आहे पहिरियों त उहा खाराए न पुट हिन महिल तोखे बूट खाइण जी ज़रूरत आहे हा हणाए बूट अहिड़ा मोचराणा जो पोइ ईअं चओ न मोचराणनि जी ॻाल्हि थो करीं पर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे ॾोह वरी कहिड़ो आहे इहो न जेको हरू भरू ॼाड़ी थो हणी इन लाइ त सुबुह शाम तोखे पादर हुजे ॿुधो ई न हाणे जे हर भरू बात हुई न बसि न कई कुझु बि मां छा तो वाकई बाबा सां चर्चा कया आहिनि सो बि पराए चवण ते चर्चा त थोरा घणा थिया पर पिणे वरी कहिड़ो मूंखे बख़्श कयो अरे कूड़ घटण मुंडेल तूं ऐं खुद न गॾिजी मूं मासूम जे मथां चर्चा कया आहिनि वाह बुंडेल वाह माना तो में हाणे एॾी हिम्मत अची वई आहे न जो दुकान ते वेही करे मुंहिंजे पीउ सां ईअं चर्चा तो करे हण हिक जहिड़ा साईं हण हिक जहिड़ा 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 कता साहेब सुबह तोखे बाहू वठंदो हुजा महिरबानी करे मुंहिंजी जिद छॾींदो हुज चरियो आहीं छा मां त तोखे कम वारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि पर मुंहिंजे कम जी त का बि ॻाल्हि न हुजे रुगो मुंहिंजो मगज खाधो हुजे मुंहिंजो मगज हाणे त ॼाण ठका ॾींदो हुजे ठकाओ छो दिमाग़ में भला कारतूस पयल थी छा मूं भला तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो हुजे हाणे वाह तुनाण कम जी वरी ॿी ॻाल्हि ॿुधो वरी ॿी ॻाल्हि हा ॿी ॻाल्हि जीअं न तूं लिखंदो थो वती ईअं कंहिं ज़माने में मां बि रूपोश हूंदो हुउसि तो ते कहिड़ो ज़ोर आहे जहिड़ो मूं ते ज़ोर हो ॾिसी हाण त ख़बर पवई हा न ज़ोर वरी छाजो हुजे तुंहिंजे मथां छीमट जी 50 बोरी रखी हुजे छा इहो ज़ोर न विच में न ॻाल्हाए
पोइ त मजबूर थी पुलिस बख्तर बंद गाड़ी काहे मूंखे पकड़ण आई, पर मां बि ज़िद्दीरो हुयुसि। कि तुंहिंजो बि इहो जिद हुजे न, इज्जत छा थाणे ते न हलंदो हुजां जेसि ताईं ॿ टे लपाटूं न खाईंदो हुजां। अरे न चरिया तूं ॻाल्हाए त न। छो न ॻाल्हाईंदो हुजां मां विच में, रुगो तूं ॻाल्हाईंदो हुजी, एॾो बि चरियो न हुजां। चङो हाणे चङो, ॻाल्हि पूरी करणु ॾे। पोइ मूं डायरेक्ट एसएसपी खे फोन कई, चयोमांसि त पंहिंजूं सभु गाॾियूं वापसि घुराए, मां पाण ई थाणे ते अची पेश पवंदुसि। केॾो ठाहूको लॻंदो त न हुजे, पर वरी बि ॻाल्हि ॿुधंदो हुजां, मुंहिंजी बि मजबूरी हुजे। पोइ साईं एसएसपी चयो त चंडेसर खान ठीकु आहे, बाक़ी राति जी पारत अथई। एसएसपी साहब खे वरी छाजो न पुछे त राति जो चंडेसर खान गुज़ारे न वञे। न मोगा, हुनखे डपु हुयो त किथे थाणे ते चंडेसर हमलो न करे, पर मां बि ज़बान जो पक्को हुयुमि, को बि नुक़सान न ॾिनुमि पुलिस खे। शाम जो साइकिल ते वञी गिरफ़्तारी ॾिनमि। सुठो कूड़ भेड़ियो हुजई, हाणे मां हलंदो हुजां, सुभाणे वञी मां कननि जो इलाज कराईंदो हुजां, मुंहिंजा कननि जा पर्दा ई खुश्क करे छॾिया हुजई, मथो हरी हरी। भाॼाई, ओ भाॼाई, मुंहिंजी ॻाल्हि तूं ॿुध। छा है? भाॼाई, इन्ही वल्लू जिन जा वल्लू विहाजी जहिड़ा मुहांडा न हुया? हा, त पोइ ॿई जाड़ा भाइर हूंदा न, नंढे हूंदे मेले में विछड़ी विया हूंदा। हिकिड़ो व्याजनि खे हथायो हूंदो, उहो वल्लू व्याजी थी वियो हूंदो, ॿियो वरी गेबात खे हथायो हूंदो, उहो वल्लू जिन थी वियो। भाॼाई, इहे मूंसां इटकियूं मिटकियूं न कर, पक को दाल में कारो आ। इहो छा घुचड़ो हलंदी छा? टक्कर में माफ़ी वठां, ईअं न वाईंदे देर न करे। भाॼाई, माफ़ी माफ़ी माफ़ी। छा जी माफ़ी? चरिया ही चप्पल छॾी पई आहे, वञ टाकराए अच। हिल, मां वरी ॿियो कुझु सम्झां पियो। भाॼाई, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ ॿी बि जुती लाए ॾे न। न न, फ़िलहाल हिकिड़ी जुती खोड़ अथई। भाॼाई, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। अम्मा, हिन हवालीअ जी ख़बर अथई? उन जी खुदर सां मिली करे मूंसां चर्चा कया अथई। बुंडेल, मां इहो छा थी ॿुधां? मां बि इहे तो ॿुधां जेको तूं थी ॿुधी। छा तो वाकई बाबा सां चर्चा कया आहिनि, सो बि पराए चवण ते? चर्चा तो थोड़ा घणा थिया, पर पिणे वरी कहिड़ो मूंखे बख़्श कयो। अरे कूड़ घटण मुंडेल, तूं खुद न गॾिजी मूं मासूम जे मथो चर्चा कया आहिनि। वाह बुंडेल वाह, माना तो में हाणे एॾी हिम्मत अची वई आहे न जो दुकान ते वेही करे मुंहिंजे पीउ सां ईअं चर्चा तो करे। ग़लती थी वई, हाणे चाचे सां चर्चा अची घर कबा दुकान ते न, हाणे त ख़ुशि आई न। अच्छा, मतलब घर अचे भी चर्चा करण लाज़मी फर्ज आ तुझे मथा, है न? एतरो तू मोतबर आ, खणी बुहारा बवाया मैं न दिमाग जाए ते अची विंदुई। वडो आ तुंजो पीउ बराबर थई। एड़ो पीउ बराबर। अम्मा, मूं मासूम सां ॾाढी कई अथनि ॿिन्ही ॼणनि। ज़रे ज़रे पाण खे मासूम न चओ, तुंहिंजी शिकिल मासूम जहिड़ी न, पर माजून जे दॿे जहिड़ी थी चाहे। हे दही बूथ वरी हर पाण खे मासूम थी चए। वरी कयई न बेसुरा चर्चा शुरू। जे बेसुरा हंधि साज़ घुराए सुर सां शुरू था कयूं, मुड़ंदे कोन ईअं न। मां छा थो कयां चाचो, ॿ ॾींहं पुराणी ॻाल्हि खे खोलियो वेठो आहे। अरे इहा ॻाल्हि नई हुजे या पुराणी, हाणे जेकॾहिं तो मूंसां दुकान ते चर्चा कया न त ब्रश न कंदोसां, लाहे चौपल बीही रहंदोसां। चपल लाहे छो बीहंदे, पेर में जीअं ख़राबु कोन थी नहीं जा। अरे चौपल लाहे बूथा वारा ठोकींदोसां, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे। एतिरो बेसमझ न आहियां जो तूं पादराणी ऐं मां न सम्झां। ला पुॼंदी, बाक़ी मां बिस्की तोखे छा करे सघंदुसि। वाड़े वाह मगरमच्छ जा गोढ़ा, और मामी चिकीन जा गले जगंद चे। अगो त एॾो वागो जेॾो वात पटियूं वेठो है, मुंहिंजे पीउ खे चर्चनि ते चर्चा पियो हणे। ॻाल्हि है न हाणे ज़ालिम रोड बि नथा ॼनि, अलाह रोड बि नथा ॼनि।
वॾो सियाणो अथई पुट, वॾो सियाणो अथई, ढंग थो करई, मां हिनखे चिंतरा सां सुञाणा। मूंखे त हर को सुञाणे, मां बुढे लाइ तोरी कहिड़ी नई ॻाल्हि कई। अकुल त वॾो अथई, इहो ॼाणी वाणी मोगे थियण जी कोशिश कंदो आहे न। मां बि तुंहिंजी ज़ाल आहियां, तुंहिंजी रग रग मां वाक़िफ़ आहियां। नाराज़ नथो त हिकिड़ी ॻाल्हि कयां। भौंको मतिलबु ॻाल्हि कर। सवेरे खां वठी भाई बोर वॾो कयो अथव, चुप करण जो नालो नथा वठो। असांजो ॻाल्हाइण तोखे बोर थो करे मुहांडरा? कॾहिं पंहिंजो नकु ॾिठो अथई ॼण गाॾे मथां गिदरो पियो आहे? बुथ ॾिसेव न, नकु ॾिसेव ॼण छेणे ते बसर पियो आहे। मुंहुं धोई आहे बाबा, मुंहुं धोई। धोतल आहे। अरे छोरा छोरा, चाचे खे वधीक टीकरू न ॾे, अॻे ई सॼो ॻोठ बेज़ार अथसि, वरी वधीक कराईंदेसि त काथे पुछड़ो। ओ माय लवली बिरादर, अंकल खे हाणे अहिड़ो तयारु कयो आहे जो ही खुदनि छा जेको बि ॾिसंदुसि न असुल तोभा करे करे गुम थी वेंदो, भॼी वेंदो। वाह वाह, हूअं सही माण्हुनि खां जॾहिं रड़ियूं घटि कढायूं अथई। हू आहे तो हवाली, उन ॾींहुं लॻे थो चाचो चनेसर थकल हो, न त खुदनि त छा, पर जेकॾहिं हू पंहिंजी पूरी आक बि वठी अचे हा न त चाचे सां कोन पुॼनि हा। ओ माय लवली बिरादर, हाणे असुल मज़ो ॾिसो। जेकॾहिं चाचो चनेसर खुदनि खे घर में वञी हवालनि में मारे न आयो न त मूंखे न मञजाए। मुंहिंजो मञियल आहे, पर ॿेली केरु ॿियो न बाह में हथु विझी वञी बूथ न ॿधेसि। ओ माय लवली ब्रदर, चाचो आहे छितो छितो, जेकॾहिं मुंहं ते ढकण वारो ई पोतड़ो न खाई वञे न त मुंहिंजे हिन तजुर्बे त सफ़ा लानत आहे। लानत जो त हूअं ई हक़दार आहीं, बाक़ी साईं चाचे जी अड़ न वठ। ऐं शहज़ादा ॾिस ॻाल्हि ॿुध, मां तोखां इहो लानत वारो हक़ न खसींदुसि। माय लवली ब्रदर, इहा जेकी ॻाल्हि करे वई, अलाए मुंहिंजी इज़त कए, अलाए मुंहिंजी बेइज़ती कए, असुल मूंखे ख़बर न पई, थोरो सम्झाए त। शहज़ादा, जॾहिं तुंहिंजो इज़त सां को वास्तो ई कोन्हे, का संगत यारी कोन्हे, त तूं कंहिं मां बि मुंहिंजा भाउ इज़त जी तवक़ा रखंदो ई न कर, बेइज़ती जी तवक़ा रखंदो कर। माय लवली ब्रदर, तूं भला मूंखे सफ़ा बेइज़तो सम्झो आहे छा? आख़िर असांजी बि का शहर में का ॻोठ में इज़त आहे। अब जेकॾहिं इज़त सां बि कजे न त भई तुंहिंजे उघाड़े मुंहं ते सिर्फ़ु बेइज़ती ठहे थी। उघाड़ो मुंहुं मीन्स मतलब? पुट, मतलब इहो आहे त मुंहं ते न दाढ़ी अथई न मुछ, इहो मुंहुं उघाड़ो थियो न चरिया। ओ माय गॉड, तव्हां त सभु असुल जाहिल आहियो, मेंटल आहियो। अड़े अदा, तव्हांखे फैशन जी ख़बर ई न आहे। दिस इज द प्लॉट साफ शीशो प्रोग्राम। अड़े अड़े, हवाल घटि कर चाचे चनेसर वारा, फैशनी पुट कुझु सुधर ऐं पंहिंजी इज़त ठाहिण जी कोशिश कर। माण्हू चाचे चनेसर मां बि बेज़ार ऐं हर माण्हू तो मां बि बेज़ार। माय लवली ब्रदर, हिन माण्हुनि जे करे, हिन ॻोठ वारनि जे करे मां को पंहिंजो फैशन थोरो ई बतलाईंदुसि। अदा वञी धूड़ पाए, तोसां ॻाल्हाइण माना पंहिंजो मग़ज़ भित सां टकराइण। धूड़ पाए, छाई पाए, जेको वणई कर। बाबा, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध, मां है पिटण जो कुतो। ईअं न थिए जो तोखे वेही ॾींहं राति पिटियां, पोइ इहो थींदुई त तूं मरंदे कोन पर माज़ूर ज़रूर थींदे। इहो ॿुध पुट, माज़ूर कीअं माना? माज़ूर माना मता का बीमारी थी पवई, मता हलंदे हलंदे टंगू कम करण छॾे ॾिनी। हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा, हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा, हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा, हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा। काश इहो लच्छू वारो कम जेकॾहिं मां कयां हा न, इन महिल ताईं बाबो लख खन भरियो वेठो हुजे। अरे लख मां बि भरे ॾियां हा, पर तुंहिंजी मुंडी बि नांग वांगे किथे आया। असो ये मेजालो रोड ते पियो हुजे या लुसी। छो मेजालो मुंहिंजे पुट जो रोड ते पियो हुजे हा? जेकॾहिं महीने ते हिनखे 10,000 ख़र्च ॾी, अहिड़ो छो सोचींदो?
हकीमा 10,000 मां तो मां सॼे घर जो ख़र्च हलाईंदो आहियां। तू वरी चई थी 10,000 मां हिन खे ॾियां छा? बस इहे 2,000 महीने में खोड़ अथसि। बाबा साईं, ओ बाबा साईं, कम जी ॻाल्हि कर। 10,000 तुंहिंजे 10 महीननि जो ख़र्च आहे। भली केॾी बि हेठां करे चमचागिरी करे अदब कर, थिए तो ही कुझु बि कोन। बाबा साईं थोरो ॻाल्हि ते गौर कजांइ। हूअं बि तुंहिंजे मरण खां पोइ ही सॼी मिल्कत मुंहिंजी थींदी न, त पोइ पंहिंजे जीअरे छो नथो ॾीं? बच्चा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। पहिरीं ॻाल्हि त मां तोखां पोइ मरदुसि। हल हे शकी छो मलाइकनि खां मोकल वती अथई छा? मौत बरहक आहे, केॾी महिल बची सघे थो। उहा त मूंखे ई ख़बर आहे, पर ज़रूरी न आहे त मां ई मरां। थी सघे थो तव्हां पहिरियां मूंखां मरण जी टिकट बुक करायो। बाबा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध। मां है पिटण जो कुतो। ईअं न थिए जो तोखे वेही ॾींहं राति पिटियां, पोइ इहो थींदुई त तूं मरंदे कोन पर माज़ूर ज़रूर थींदे। इहो ॿुध पुट, माज़ूर कीअं माना? माज़ूर माना मता का बीमारी थी पवई, मता हलंदे हलंदे टंगू कम करण छॾे ॾिनी, मता कुझु ॾींहंनि में फालेज थी वञई। ॾिसी थो न थधि त उअं ई आहे वग़ैरह वग़ैरह। तूं त ही कंजूस माण्हू, गरम कपिड़ा उअं ई कोन वठंदे। माण्हू अंधो बि थी सघे थो। अञा अलाए केतिरियूं बीमारियूं आहिनि जंहिंजा नाला असांखे कोन था अचनि। मतां उहे बि थी सघे थो चंबुड़नी। 100 ॻाल्हि जी हिकु ॻाल्हि, तव्हां ॿिन्हिनि खां वधीक ॿी का बीमारी आहे छा? इन करे मूंखे पक्का दुनिया जी का बि बीमारी मुंहिंजो अंगूठो बि नथी पटे सघे। असांखां त वधीक तूं बीमारी आहीं, अरे चवणी असांखे थो। रुगो थोरो बात तो हणो, ॿियो त को कमु कार कोन अथव। मां हलां थो, विझो हिक ॿिए खे मथे में सूर। हल हल सिधो वञ, तकिड़ो वञ, वञ चाहे हल। छा आहे दिमाग़ी कमु कोन थो करे। ॻाल्हि ॿुध हकीमा, मां न वेंदुमि। मुंहिंजो घर आहे, छा कंदी? छो तुंहिंजो घर आहे? छा तुंहिंजो घर आहे? दादा तू मुंहिंजी ॻाल्हि छो न ॿुधंदो हुजी? छा करा मां इनखे? तू कराची हलण खां छो लवाईंदो हुजी? उते कंहिंजो कर्ज़ त न हुजी? ओ चरी, उते मूंखे केरु सुञाणींदो आहे जेको मूंखे कर्ज़ ॾींदो? त मां न तोखे कराची में केरु न सुञाणींदो हुजे। तू मूंसां सभु कूड़ हया हुजनि। मुंहिंजी ॻाल्हि जो ग़लति मतिलबु न कढ। कहिड़ो ग़लति मतिलबु हुजे? तू पाण त चवंदो हुजी त मूंखे केरु बि कराची में न सुञाणींदो हुजे। ओ चरी, मूं कर्ज़ जे हिसाब सां ॻाल्हि कई, बाक़ी कराची त सॼी पंहिंजी आहे। मूंखे ख़बर हुजे ॼण कराची तुंहिंजे पीउ जी हुजे, हवाली कंहिं जाइ जो तूं हुजी। ॾिसो ॾिसो कृष्णी, तूं हाणे हद किरास थी करें। कूड़ न हणंदो हुजी, मां किथे किरास कंदी हुजां? मां त तुंहिंजे साम्हूं बीठी हुजां। मां ॻाल्हाइण वारी हद तो चवां, मोगी मख। मोगी मख हुजे तुंहिंजी माणे। अम्मा तूं मूंसां भाग कंदे हुजी, पंहिंजो मुंहुं ॾिठो हुजे ॼण कबर त कूलर पिया हुजे। अबो तमीज़ तुल सफ़ा ठुप कोन अथई। तोसां ॻाल्हाइजे त कीअं ॻाल्हाइजे? मूंखे सभु ख़बर हुजे त ॻाल्हाइजे वात सां, मां बि वात सां ॻाल्हाईंदी हुजां। नक सां कोन ॻाल्हाईंदी हुजां। तोखां वधीक मुंहुं में अकुल हुजे। वाह वाह, अकुल वॾो अथई, सम्झ बि वॾी अथई। रुगो थी हरू भरू मतो हणी कम जी ॻाल्हि हिक बि कोन थी करी। कम जी ॻाल्हि इहा हुजे त तूं मूंखे कराची वठी हलंदो हुज। मां भी फिल्मूं भरां, मां भी ड्रामा भरां। तूं कूड़ू बट्टा को हणंदो हुजी, कूड़ा आसरा ॾींदो हुजी। नक्की कूड़ा नक्की बटाका। बस रुगो थोरो इंतज़ार, वेटिंग। कराची हलंदासीं ऐं मां इंग्लिश जो कोर्स कंदुसि ऐं तूं स्क्रीन ते। आइसक्रीम न खाईंदी हुजां, मूंखे ॾंदनि में सूर पवंदो हुजे। शहज़ादा, कराची में का ॿी शइ खाराईंदो हुजे न, मां उहा खाईंदी हुजां।
ओ शिट, ठीक आहे जेको दिलि चवई उहो खाईंजांइ। मूं स्क्रीन चयो, स्क्रीन मतिलबु टीवी, फिल्म, सोशल मीडिया। त पोइ सिधो ॿुधाईंदो हुजे न, मां त खाइण वारी आइस्क्रीम सम्झंदी हुजां। मूंखे अलाए छा थी आहे बागड़ी जी ॿोली, असुल तूं त मूंखे मथे में लॻी आहे।